इलाही लेट सां शुरू कयो आहे करे वधीक देरि करण खां बहितर आहे त प्रोग्राम खे वेझे ऐं गुज़ारिश कंदुसि त मोहम्मद ख़ान सिंधियत जी संगत जे सरवाण अदा आज़म वठी खे पाण अचनि ऐं अॼोकी शख़्सियतुनि जे बारे में पंहिंजा वीचार पाणियारी सिरबरो जलते पटी जी असां सजण थी वियो आहे सबका पहिरीं हिते ते मौजूद सिंधियत जी संगत वॻो हिन खे जंहिं ताईं माना थो साईं यूसुफ सिद्दीक़ साईं जब्बार साहब रमानी साहब की गायला आपनो अजी आपा जय श्रीरामानी मोर सागर साकी जानी सिंधियत जी संगत जो वॻो मस्तक एहसास कीअं मुझे लाल का मोहब्बत बढ़िया हो गया मोहम्मद अली साहब नासिर साहब मोहम्मद अली मिर्जत अचल सरदी मुझे बयान दे ठडो अलाया भाई मुस्तफी दोस्त तेरी सिंधियत जी संगत साहब मातली के समूरन दोस्तन के समूरे सत्य के जपुजे जो सिंध जे जिन नामवर शख्सियतुनि सां नरमोन न्याण वारी तकरीब रचाई आहे पर बेटा अर्पण जे लाइ समूरी सिंध खे गॾु कयो आहे मुख़्तसिर मिसाल में जॾहिं धागा फेराईंदासीं हैदराबाद वक़्त खे नज़र ईंदो त लोलाया नेरोलाल धड़ो ऐं सम्झां थो टलो मोहम्मद ख़ान वदीन राजो खानाणी बहुत सारा शहर जेके आहिनि उहे जेके प्रोग्राम में शरीक आहिनि यकीनन इन खिते जे हवाले सां ई मुतहद किरदार जेके पंहिंजे लिखे अदबी सरगर्मी खे जारी रखंदा था अॼोकी तकरीब जेका सिंधियत जे नामवर शख्सियतुनि साईं अब्दुल जब्बार कासिम निज़ामानी साहब अदी गायदा प्रो कुछ दोस्त हिते इहा रिवीजन कंदा पिया अचनि मातली जो नामवर शख्सियत हुई पर सम्झां थो मातली सां उन्हनि जो ज़ाती लाॻापो ज़रूरु रहियो आहे जेके एनर्जी ख़िदमतूं आहिनि उहे सिंध सां सलाहे लाहे उहे सिंध जा इंतिहाई ख़ूबसूरत नाला आहिनि साईं जब्बार कासिम निज़ामानी साहब जो जॾहिं नालो इहो निज़ामानी जी तारीख़ सां वठी मातली जी तारीख़ थोरे सिंध जी तारीख़ ऐं तहक़ीक़ जे हवाले सां हिकिड़ो शानदार तारीख़ी किरदारु रहियो आहे मूंखे ख़ुशकिस्मती सां मेरे साईं सां स्टडी टूर जो मौक़ो मिलियो ऐं तमामु घणो साईं जब्बार कासिम जी शख़्सियत संदसि किरदार संदसि मालूमात मूंखे उन्हनि जे तमामु घणो ऐं ख़ूबसूरत तमामु असांजा गॾु गुज़रिया अदी क़ाइदा दरगो अमदनी जे हवाले सां वरी रिसालो ऐं अख़बार पाण खे थी आहे नेट ते यूट्यूब चैनल जे हवाले सां इन सां गॾु सिंध जे मुख़्तलिफ़ समाजी मसइलनि जे हवाले सां अदी क़ाइदा जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ किरदारु रहियो आहे ऐं अदी क़ाइदा जी ख़ासि ख़ूबी इहा आहे त सिंध जे नौजवान लिखंदड़नि खे हुन हमेशह सिखायो आहे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे कुझु साल पहिरीं मूंखे दफ़ा इहो फ़ोन आयो साईं 1983 जे किताब ते मुंहिंजो इतिहास कयो हो अॼु मूंखे फ़ोन करे चयो तव्हां मोकल वठण थी कयां असां इहो इतिहास तव्हांजो अमूदारी वीचार था मुंहिंजो टीमूं जेको बि कुझु लिखियो उहो मुंहिंजो ग़लती त हाणे पब्लिक थियण खां पोइ उहो आवाम जी मिल्कियत आहे उहा सिंध जी मिल्कियत आहे कंहिंजी ॿोली इल्म अदब जी मिल्कियत आहे अदी जे नमूने सां मूंखे गाइड कयो आहे उन टाइम ते मूंखे तमामु वॾी ख़ुशी थी त हमदरी मिसालो उन्हनि सिंध में पंहिंजी मुख़्तलिफ़ सुञाणप रखे थो पर अदी क़ाइदा जो जेको रवैयो नई नस्ल सां नौजवान सां नई ना उन्हनि खे हमखाइण जे हवाले सां उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करण जे हवाले सां उहे यकीनन रजू करे सघनि मोर सागर साहब असांजी सिंधी ॿोली में इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहे ऐं संदसि जेका शोहरत आहे उहा हिकिड़े पब्लिशर तौरु बाक़ी थी वञे ऐं मोर सागर खोड़ सालनि मसरूफ़ियत जे बावजूदि पंहिंजे इल्मी अदबी सरगर्मी खे नंढो जारी साड़ी रखंदो हुजे
पर सिंध में जिते भी लॻे थी सरकार कोशिशि कंदो आहे त पंहिंजे उन्हनि दोस्तनि साथियुनि सां गॾु पंहिंजी शिरकत खे यकीनी बनाईंदो रहंदो आहे ऐं पब्लिशिंग जे हवाले सां थोरी शाइरी जे हवाले सां मोर सागर जो नालो ॿियो सिंधी ॿोली इल्मु अदब जे मैदान में हिकिड़ो हौसला अफ़ज़ा क़दम आहे को ठाहिण वारो कलाकार आहे पोइ यकीनन ही टे शख़्सियतूं जेके सिंधी इमाम शख़्सियत उन्हनि खे बेकार थियण वारी तकलीफ़ उन्हनि खे हिमथाइण उन्हनि खे उन्हनि हयाती में मदद ॾियण वारो हीउ जेको सिलसिलो आहे हीअ जेका रवायत आहे ऐं सम्झां थो त असांजे समाज में हिकिड़ो मुहावरो जेको आहे रवायत जो हलंदो रहियो आहे त सिंधी हूंदा पर रखो वियो पर आउं सम्झां थो पंहिंजे मादी में सिंधियत जी संगत खे मुतहरिक थिया कनि थोरी उहो असांजो मर्कज़ हुजे या शाखूं हुजनि उन्हनि पंहिंजे मरहूम शाइरनि अदीबनि ॿोली जे ख़िदमतगारनि न बल्कि जेके हाल हयात पंहिंजे शोबे जे अंदरि सिंधी ॿोली इल्मु अदब जे मैदान में जेके पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे उन्हनि जी हयाती में मदद थियण जो जेको सिलसिलो हाणे उरूज में पहुतो आहे खोल खां वठी वॾी विछोटी खां पोइ ऐं हीउ सिलसिलो जेकॾहिं जारी रहियो त आउं सम्झां थो त हिन क़िस्म जूं जेके उत्साहींदड़ शख़्सियतूं आहिनि हिन क़िस्म जा जेके उत्साह लाइ किरदार आहिनि उहे असांजे नए नस्ल जे लाइ हिकिड़ी नई राह रोशन ज़रूरु कंदा